हिकिड़ा संत थिया ॾाढा महान दरवेश, ॾाढा वॾा आचार्य थिया उहे, निम्बारकाचार्य उन्हनि जो नालो संतन जो, ॾाढा महान संत थिया आहिनि। उन्हनि जे समय जी मां तव्हांखे घटना ॿुधायां। भगवान में ॾाढी श्रद्धा हुई संतन जी, ऐं भगवान खां बि वधीक संतन सां प्रेम कंदा, भगवान खां बि वधीक। हिकिड़ी अचानक उन्हनि जे घर, भक्तजन जे घर, पहिरियों उन्हनि जो अलाए छा नालो हुयो, भक्तन जो संतन जो नालो यादि कोन्हे, पर उन खां पोइ उन्हनि जो नालो निम्बारकाचार्य पइजी वियो हिन घटना खां पोइ। अचानक उन्हनि जे दरवाजे ते कंहिं दस्तक ॾिनी, दरवाजो खोलियो तो कोई संत दंडवत प्रणाम कयो कि अचो, अहो भाग, असांजा भगवान वॾी कृपा कई आहे जो असांजे घर संत आया आहिनि। स्वागत कयो खूब दिल सां, आसन ॾिनो वेहण जे लाइ। साईं मां तव्हांजी कहिड़ी सेवा कयां? संतन चयो भोजन न खाधो आहे, असां समय थी वियो आहे, भोजन करायो। हाणे ओॾीमल संध्या थियण वारी हुई, शाम थियण वारी हुई, सूर्यास्त थियण वारो। ऐं संतन जो नियम हुयो कि सूर्यास्त खां पोइ कुछ भी न खाईंदा, उन खां पहिरियों जेको भी खाराइणो आहे पहिरियों। साईं समय त ॾाढो घटि बचियो आहे, पर असां पूरी तैयारी कयूं था कि तव्हांजे लाइ भोजन व्यवस्था थी वञे। संतन सहज में चयो ठीकु आहे, अगरि तैयारी थी वञे त बढ़िया आहे, न त कोई ॻाल्हि न आहे, दुख न कजो। असांजो नियम आहे कि सूर्यास्त खां पोइ न खाईंदा आहियूं। ठीकु आहे, भोजन जी तैयारी कयूं। ॾाढो जल्दी जल्दी परिवार खे चयूं भोजन ठाहियो, भाई संत आया आहिनि, भोजन कराइणो आहे। पर ही ठाहींदे ठाहींदे थोड़ी देरि थी वई त सूर्यास्त थी वियो। चओ हरे राम। संत पंहिंजे मौज में हुया, उन्हनि ॾिठो कि अरे सूर्यास्त थी वियो आहे, हाणे त असां भोजन करे न सघंदासीं। अची उन भक्त परिवार खे ॿुधाइण लॻा, चयूं भैया निम्बारकाचार्य जी, अब आप भोजन की व्यवस्था मत करो क्योंकि सूर्यास्त हो गया है। चओ हरे राम। हाणे असां भोजन न करे सघंदासीं, हाणे बस भजन करणो आहे, भोजन न। त हुन वीचारे जंहिं एॾी तैयारी कई उनखे त ॾाढी तकलीफ़ थी, उनखे दुख लॻो कि ओहो असां देरि करे छॾीसीं। पर भाव हुयो सेवा जो। ध्यान ॾिजो, सच्ची घटना, भाव हुयो, श्रद्धा हुई कि मां संतन जी सेवा कयां, जेकर जेतिरी थी सघे। प्रेम हुयो भगवान खां बि वधीक संतन सां। ॿाहिरि ॾिसण आया कि वाकई छा सूर्यास्त थी वियो आहे। भगवान खे प्रार्थना कई, प्रभु मुश्किल सां त तूं संत मोकिलिया आहिनि, संतन जी सेवा ॾिनी आहे, उहो बि असां चङी तरह नथा करे सघूं, प्रभु दया कर, प्रभु कृपा कर। भगवान खे प्रार्थना कई और चेहरे ते मुस्कुराहट अची वई। वो बाबा जी वटि आया, संतन वटि, चई बाबा तव्हां कीअं था चओ सूर्यास्त थी वियो आहे? ॾिसो त ॾिसो, सूर्य भगवान त बीठा आहिनि। चई न भैया मां हाणे ॾिसी आयो आहियां, मूंखे भजन करण ॾे न। चई बाबा 2 मिंट अची ॾिसो त सही। जीअं ई वो ॿाहिरि विया त वाकई सूर्य भगवान वापसि प्रकट थिया। चओ हरे राम। सच्ची घटना। सूर्य भगवान उते ही पंहिंजी ड्यूटी ॾियनि था, पंहिंजी सेवा ॾियनि था। अखियुनि में जल भरिजी आयो संतन जे प्यारा। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो सूर्यास्त, पर मूंखे ख़बर आहे तुंहिंजे भक्ति जी शक्ति आहे, तुंहिंजे सेवा जी जेकी भावना आहे, तुंहिंजी जेकी प्रीत आहे, तुंहिंजो जेको भरोसो आहे, उन सूर्य भगवान खे वरी प्रकट कयो आहे। चओ हरे राम। खूब आशीर्वाद ॾिनी संतन उन परिवार खे, ऐं उन्हनि खे नालो ॾिनो कि तव्हांजो नालो निम्बारकाचार्य थींदो। चओ हरे राम। ऐं उते भोजन भी संतन स्वीकार कयो, खूब सेवा कई उन परिवार। त प्रकृति उनजो साथ ॾींदी आहे, जे अगर भावना सुठी हुजे त, सच्ची हुजे त। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। वासुदेव।